जॾो ڀرسان ڪولهي برادري پاران پوليس جي زيادتين خلاف احتجاجي مظاهرو कयो वियो। जॾो ڀرسان ڳوٺ मोहसिन खान चांडे में ڪولهي برادري घरनि ते पुलिस चढ़ाई नौजवान खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करण ख़िलाफ़ औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मीडिया सेंटर जॾो अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे कृष्ण क़ोहली ऐं संदसि घरवारी पारी क़ोहली सहाफ़ियुनि अॻियां धाईंदे चयो त जॾो पुलिस हुननि जे घरनि में घिड़ी बेॾोही 15 सालनि जे पुट नौजवान नीलो क़ोहली खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो आहे। मुंहिंजो बेगुनाह छोकिरो, सभु बेगुनाह छोकिरो, हुनखे पुलिस बेगुनाह खणी वई आहे ऐं हुनजो को बि अपील कोन थो थिए। को भारी माण्हू आहियूं, मज़ूरी कंदा आहियूं, अटो शेर अटो आणियूं था, शेर खायूं था। असां वटि छा आहे, असीं किथां इहो चालान छोकिरे खे करे छॾियो, असां किथां पैसा हथ करियूं, किथां छोकिरे खे छॾायूं। अहिड़ा ज़ुल्म लॻा पिया आहिनि। जुॾे जी पुलिस मुताबिलो असांजो छा आहे, असां ज़ुल्म थिए पियो, असांखे मन के असां खां इंसाफ़ कयो वञे। क़ोहली जेके ग़रीब हुआ उन्हनि जे घर में जेको सो दाख़िल थी, हुननि जेको उन घर में जेको सो रेट कयो आहे ऐं उन्हनि औरतनि ऐं ॿारनि ते हुननि जेको पुलिस तशदुद कयो आहे ऐं बेगुनाह उते हिकु ॻोठाणो जेको उनजो नालो नीलो क़ोहली जेको उहो उते पंहिंजे घर वेठो हो, उनखे झले उन थाणे में जेको सो लाकअप कयो आहे ऐं उन ते लाकअप करण खां पोइ हुन ते वरी FIR कई आहे। न हू कंहिं ॾोह में मुलवस आहे। ॾोहारी ॾिसो केर बि हुजे, असां कंहिंजी बि सपोर्ट नथा कयूं। ॾोहारी जेको हुजे उनखे भले सलाह मिले, पर बेगुनाह माण्हू जेको ग़रीब हुजे, जंहिं वटि घर में खाइण लाइ अटो न हुजे। वरनाजी सिंध DIG ऐं SSP मीरपुर ख़ास खां मुताबिक़ त फौरी तौर ते बेॾोही नौजवान जो केस मां नालो ख़ारिज करे इंसाफ़ कयो वञे। होॾे राब्तो करण ते SHO जॾो शाहजहान लाशारी ॿुधायो त 3 ॾींहं अॻु मोटरसाइकिल चोरी कंदड़ गिरफ़्तार मुख्य जवाबदार जी निशानदेही ते नौजवान प्रताप क़ोहली नीलो क़ोहली ते केस दाख़िल कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk